छा तव्हांखे ख़बर आहे त ओज़ोन लेयर छा आहे ऐं उन जो कमु कहिड़ो आहे? ओज़ोन लेयर धरतीअ जे चौधारी ज़मीन खे बचाईंदड़ हिकु ढाल आहे। असां सिज खे सिधो संहुं ॾिसी नहियूं सघंदा, छो त सिज मां नुक़सानु ॾींदड़ किरणा निकिरंदा आहिनि, जंहिंखे अल्ट्रावायलेट किरणा याने यूवी किरणा बि सॾिबो आहे। इहे किरणा चमड़ीअ जे कैंसर जो सबबु बणिजी सघनि था ऐं असांजे इम्यून सिस्टम याने क़ुवत मुदाफ़त लाइ पिणु हानिकार साबित थी सघनि था। इन सां गॾोगॾु इहे किरणा हिकु जीव घरड़े वारे ऑर्गेनिज़म याने ॿूटनि खे पिणु तबाह करे सघनि था। तंहिं करे ओज़ोन लेयर याने तह धरतीअ खे ढाल बणिजी इन्हनि किरणनि खां रोकींदो आहे। इहो हिकु नज़र न ईंदड़ ब्लू रंग जो तह आहे। धरती जे वायुमंडल में ऑक्सीजन जा कुझु मालिक्यूल जेके ॿिनि आइटमनि ते मुश्तमिल आहिनि, इहे अल्ट्रावायलेट किरणनि खे जज़ब कनि था ऐं पोइ टुटी ॿ थी हिकु ऑक्सीजन आइटम बणिजी पवनि था। पोइ उहे हिकिड़े आइटम वारा मालिक्यूल रहियल ॿिनि आइटमनि ते मुश्तमिल ऑक्सीजन मालिक्यूल सां मिली टिनि आइटमनि ते मुश्तमिल हिकु ऑक्सीजन गैस जो सन्हो लेयर याने तह ठाहिनि था। उन तह खे ओज़ोन लेयर सॾिबो आहे। ओज़ोन लेयर धरतीअ जे चौधारी 3 खां 5 मिलीमीटर वेकिरो हिकु तह आहे, जेको असांजे ग्रह खे सिज मां निकिरंदड़ ख़तरनाक किरणनि खां ढाल बणिजी बचाईंदो आहे। इहो तह हज़ारे सालनि खां धरतीअ खे ख़तरनाक किरणनि खां बचाईंदो पियो आयो, पर 1971 में साइंसदाननि दरियाफ़्त कयो त इहो तह आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदो पियो वञे, छो त इंसाननि जा ई बणायल केमिकल ओज़ोन लेयर लाइ ख़तरे जो सबबु आहिनि। केमिकल जहिड़ो कि क्लोरोफ्लोरोकार्बन ऐं नाइट्रोजन ऑक्साइड मुख़्तलिफ़ इंडस्ट्रियल फैक्ट्रीज़ ऐं फ्रिज तोड़े AC ऐं फायर एक्सटिंग्विशर यानी बाहि विसाईंदड़नि मां निकिरी ओज़ोन लेयर में मौजूदु ऑक्सीजन मालिक्यूल खे आहिस्ते आहिस्ते तबाह पिया कनि, जंहिं करे ओज़ोन लेयर ॾींहों ॾींहुं सनो थींदो पियो वञे। पर ख़ुशकिस्मतीअ सां सभु कुझु ख़तमु न आहे थियो। बर वक़्तु क्लोरोफ्लोरोकार्बन ऐं ॿियनि केमिकल जे ख़तरनाक असर बाबति अवामी सुजाॻीअ जे करे इन्हनि गैसनि जो इस्तेमालु काफ़ी हद ताईं घटिजी वियो आहे, जंहिं करे ओज़ोन लेयर भरिजंदो पियो वञे ऐं आहिस्ते आहिस्ते पंहिंजी पुराणी शिकिल अख़्तियार कंदो पियो वञे। हिकु ज़िम्मेवार फ़र्द जी हैसियत में असांखे माहौलियाती निज़ाम जी बहितरीअ लाइ कोशिशूं वठणु घुरिजनि त जीअं असांजी धरतीअ ते रहंदड़ हर जानदार हिकु सिहतमंद माहौल में वाध वेझ करे सघे। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो हीअ वीडियो ॼाण मुहैया कंदड़ आहे त पोइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारे बटण खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं ईंदड़ वीडियोज़ बाबति तव्हांखे ख़बर पइजी सघे।